दादू मां ख़बर ईंदड़ कुछ ॾींहं अॻु मल्हाह ऐं बबुल बिरादरी वारे झेड़े वारो मामलो। पुलिस ॿिनि जवाबदारनि शाहिद अली ऐं आसिफ अली वारनि खे गिरफ़्तार करे रिमांड लाइ फर्स्ट सिविल जज जुडिशनल मैजिस्ट्रेट दादू जी अदालत में पेश कयो। अदालत जवाबदारनि जो ॿिनि ॾींहंनि जो पुलिस रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿिन्ही जवाबदारनि मीडिया खे ॿुधायो त असां जहिड़ो कोन कयो आहे। मुनीर मल्हाह जेको असांजो माइट आहे इन जहिड़ो कयो आहे, असां छॾायो आहे, जंहिं करे फरियादी दुर असांजो नालो FIR में ॾिनो आहे। असुल जवाबदार मुनीर मल्हाह आहे। ॿिए तरफ़ फरियादी वकील रफ़ीक अहमद उर्फ नईम बबुल मौक़िफ़ ॾिनो त असांजो जवाबदार वारनि जे वॾनि सां गुज़िरियल 15 सालनि खां घरू खाइण पीअण आहे। जेके मुंहिंजो भाउ मक़बूल जेको मोरो रोड लॻ मिस्किन होटल ते केबिन हलाईंदो आहे, ओधर जा पैसा घुरण तां जहिड़ो करे सभिनी जवाबदारनि सख़्त ज़ख़्मी कयो आहे। जवाबदार लोफर क़िस्म जा माण्हू आहिनि। मुख्य जवाबदार अञा पुलिस खां ॾाढो आहे, जंहिंखे दादू पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।